ॾे परॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार अस्सलाम वालेकुम नमस्ते हक मौजूद चाक चंगमला जोड़ मतारा खिखेरा सुधा कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाक जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी चेलार छाछरो कांटियो डीपलो नंगर पारकर कारूंजर कजला असर खां थींदे खोखड़ा पार छोर न्यूचोर ढोरनारो पिथोरो सामारो कुनरी उमरकोट नबीसर नोटे ताईं ऐं बॉर्डर जे समूरे इलाइक़े में लॻंदड़ अछड़े थर जे मारुड़नि ऐं ढांचड़नि खे वाइट सैंड फिराम थर पार कर अछो थर अछड़ो थर इंतहाई हसीन ऐं ख़ूबसूरत थर खां थींदे सिंध पाकिस्तान जे समूरे ढाट वारे इलाइक़े में वसंदड़ मारुड़नि तोड़े लीके ऐं बॉर्डर जे हुन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर ऋण कच्छ कच्छ भुज ऐं जेके बि परदेस में वसंदड़ ढाट राजस्थान जे इलाइक़े में वसंदड़ जैसलमेरी मारवाड़ा ऐं बाड़मेरी मारवाड़ा तोड़े ढाटेड़ा वेंदे रण कच्छ ऐं कच्छ भुज ताईं समूरनि खे भलीकार वेलकम पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते। जी हा दोस्तो, पंहिंजो चैनल तव्हांखे कीअं थो लॻे पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं जेकॾहिं पहिरियों दफ़ो ॾिसो पिया त थर थाक लिखो ऐं पंहिंजे चैनल खे हींअर ई सब्सक्राइब करियो त जीअं हर ईंदड़ नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। पर उन जे लाइ शर्त ज़रूरी आहे त चैनल सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन जे बटन खे टच करे ऑन ज़रूरु करियो त जीअं तव्हां वटि समूरा नोटिफिकेशन हर नई ऐं ताज़ी वीडियो जा पहुचंदा रहनि। जी हा दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं ही लोक गीतनि जूं स्टोरीज़ कहाणियूं ऐं कचरियूं सुठियूं भलियूं ऐं बहितर लॻनि थियूं त पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो त जीअं पाण सॼी दुनिया जे कुंड कुड़छ में वसंदड़ अमेरिका खां वेंदे बर्तानिया ताईं ऐं ऑस्ट्रेलिया सिडनी खां वेंदे समूरी दुनिया में जेके वसंदड़ ढांचेड़ा मारुड़ा आहिनि जिते जिते वेठा हुजनि उहे इन्हनि लोक गीतनि जे कहाणियुनि ऐं स्टोरीज़ खे ॿुधी सघनि ऐं पंहिंजी राय ॾेई सघनि। हिंद सिंध जे मशहूरु लोक फनकार हैदर हिंद जेके बि गीत ॻाया आहिनि उन्हनि गीतनि में परदेसण बाई ऐं धीआरी जो ज़िक्र ज़रूरु आहे। असांजे ढाट राजस्थान सिंध तोड़े पाकिस्तान जा जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि जे जेको बि थर वारो इलाइक़ो आहे ढाट वारो इलाइक़ो आहे उन में तोड़े लीके बॉर्डर जो हुन पार बाड़मेर जैसलमेर ऐं बीकानेर जोधपुर ऋण कच्छ कच्छ भुज या ॿिया जेके बि इलाइक़ा थर सां लॻनि था हुन पासे उन्हनि में मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि ऐं हिन पासे विच में जेको बॉर्डर आहे तंहिंजे करे ॿिनि देशनि ॿिनि मुल्कनि जे विच में ही जेको बॉर्डर आहे इन में उहो मंज़र इंतिहाई ख़ूबसूरत हसीन यादगार आहे जंहिंमें परदेसण बायूं हुन पासे जूं जेके हिते परिणायल आहिनि या हिन पासे जूं जेके हुते परिणायल आहिनि उनखे परदेसण धीआरी चइबो आहे ऐं पोइ उहा परदेसण धीआरी पंहिंजे मिटनि माइटनि जा घर घाट पंहिंजूं गुआड़ियूं वाहण वस्तियूं दड़िया भिटूं पासाड़ा कुंभट ऐं रोहिड़े जा रता गुल ऐं थर जूं जेके आहिनि इहे ख़ूबसूरत सफ़ेद वारी जूं भिटूं पंहिंजूं ॿनियूं खेट वेरियूं वथण गुआड़ियूं इहे समूरा मंज़र यादि करे उहा परदेसण धीआरी पंहिंजे मिटनि माइटनि जे ॻोठनि घरनि खे यादि करे केॾो उदास थींदी आहे, केॾो सोचींदी आहे त काश मुंहिंजा मिट माइट जॾहिं वसकार जी ख़ूबसूरत मौसम ईंदी आहे त उनजो इहो ख़्वाहिश हूंदी आहे त आऊं बि पंहिंजे ॻोठ हुजां ऐं हीअ खिवणनि जा जेके आहिनि से खेल ॾिसां ऐं ख़ूबसूरत थर जे बरसाति जा मंज़र ॾिसां। इहे समूरियूं ॻाल्हियूं समूरा मंज़र समूरियूं शयूं आऊं बि ॾिसां पंहिंजे मिटनि माइटनि सां सहेलियुनि सां गॾु हुजां। या श्रावण जी टीज अचे त उनखे यादगिरी ईंदी आहे पंहिंजे ॻोठ जूं उहे सहेलियूं उहे जेके आहिनि से ॿारोतण जूं जेके आहिनि से उहे बायूं जिन ज़िंदगी गॾु गुज़ारी हूंदी आहे ॿारोतण गॾु गुज़रियो हूंदो आहे जिन सां उहा धीआरी यादि कंदी आहे त आऊं बि ॻोठ हुजां ऐं हीअ श्रावण जी टीज पंहिंजनि मिटनि माइटनि में ख़ुशीअ सां खिलंदे कुलंदे गुज़ारिया। त बिल्कुलु ॿिन्ही पासे जो इहो मंज़र हूंदो आहे उन्हनि धीआरनि खे जिन खे परदेसण धीआरी चइबो आहे उन्हनि जे दिलि जो ई दर्दु हूंदो आहे, उन्हनि जे दिलि जी ई ख़्वाहिश हूंदी आहे, उनजे दिलि जा इहे दास्तान हूंदा आहिनि कहाणियूं हूंदियूं आहिनि जिन खे थर जे ढाट जे मारवाड़ जे मुख़्तलिफ़ लोक फनकारनि पंहिंजे गीतनि में महफ़ूज़ कयो आहे। पर हिंद सिंध जे मशहूरु लोक फनकार हैदर हिंद खे केरु विसारे
ऐं उहो जंहिं ॾे परॾे में पंहिंजे मासूम मिठड़ी आवाज़ सां इन्हनि परदेसण धीअरुनि जे लोकगीतनि खे ॻाए सॼी दुनिया में सुपर हिट लोकगीत जे तौर ते उन्हनि गीतनि खे मशहूरु कयो आहे ऐं मञता माणी आहे। तलके छाछरे जे ॻोठ करीमदास जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हैदर रिंद पंहिंजे समूरे सुंग सां गॾु ॻाए थो, जंहिंमें अलीम ख़ासि अली खां वठी ॿिया जेके आहिनि से हुन सां गॾु गायक शामिल आहिनि। तबले ढोलक ऐं ख़ासि तौर ते जेको बीन आहे जंहिंखे असीं पावा चऊं ढाटकी में, उन्हनि ते जेका आहे असां हुनजा जेके लोकगीत आहिनि उहे पंहिंजा लोकल ऐं मासूम मिठड़ी थरी ढाटकी ॿोली में जॾहिं ॻाए थो तॾहिं हुनजा रंग ई पंहिंजा हूंदा आहिनि, अंदाज़ ई पंहिंजा हूंदा आहिनि। माण्हू उन्हनि गीतनि जे त इहे जेके मंज़र आहिनि इन्हनि समूरनि परदेसण ॿाई ऐं धीअर जे मंज़रनि ते हैदर रिंद जंहिं अंदाज़ में ॻायो आहे ऐं जंहिं अंदाज़ में लोकगीतनि खे ॻाए मशहूरी माणी आहे, अहिड़ो कोई फ़नकार ॿियो एतिरी मञता ऐं मशहूरी नाहे माणे सघियो। परदेसण धीअरी उनजो हार सिंगार उनखे कुंवार करे पंहिंजे घरां जॾहिं विदा कबो आहे तॾहिं लोकगीत ॾोरे जो ज़िक्र ऐं ॾोरो गीत जेको कोर्स जे अंदाज़ में ॻोठ जूं औरतूं पाड़े जूं औरतूं मिट माइट औरतूं सभु गॾिजी उन नियाणी खे विदा कंदियूं आहिनि ऐं पोइ ॾोरो उहो बि वरी साचे हेम जो यानी सचे सोन जो हुजे, जंहिंमें रतीअ बराबरि बि उनमें भेड़ न हुजे, मिलावट न हुजे, उनखे साचो हेम चइबो आहे। इन जा अंदाज़ उनजा मंज़र उनजा जेके वराणियूं उन गीत जा जेके आलाप यकीन करियो दिलनि खे धोॾींदड़ महसूसु थींदा आहिनि। इहे मंज़र जॾहिं गीतनि में जेको ॿुधबा आहिनि त यकीन करियो माण्हू कठोर दिलि जे माण्हू जा बि नेण जेके आहिनि से उहे ईअं जेको सो ओहिरा करे वसणु शुरू कंदा आहिनि ॼण भाद्रे जो मींहुं हुजे। तंहिंजे करे दोस्तो इन्हनि लोकगीतनि में ही तव्हांजे आॾो वीडियो जे अंदरि असां थोरो पस मंज़र में ही थर जे खोखरा पार मोणाबा बॉर्डर वारो जेको सो ही रेलवे ट्रैक वारी जेका रेलगाॾी बि तव्हां इन में ॾिसी सघो था, जंहिं ते लिखियल आहे वेलकम टू पाकिस्तान। यानी ही समूरा इलाइक़ा थर एक्सप्रेस हलंदी हुई त थर जा जेके से माण्हू जेके हितां खां बॉर्डर जे हुन पार पंहिंजे मिटनि माइटनि वटि महिमान थी वेंदा हुआ, या हुतां जा जेके माण्हू आहिनि जैसलमेर बाड़मेर जा उहे वरी हिते पंहिंजनि मिटनि माइटनि वटि महिमान थींदा हुआ। इहा सहूलियत हुई जेका थर एक्सप्रेस बंदि थी वञण जे करे बंदि थी वई आहे ऐं उते बि मुतालबो आहे त इहो जल्दी शुरू कई वञे। त इन्हनि समूरनि लोकगीतनि में जंहिंमें परदेसण ॿाई धीअर जो ज़िक्र ऐं हैदर हिंद जो ख़ूबसूरत मिठड़ो ऐं महबूब आवाज़ जॾहिं उहे समूरा गॾु था थियनि त यकीन करियो हिकिड़ो नओं जहान, हिकिड़ो नओं दर्द, हिकिड़ी नई ख़ुशी, उनजा समूरा रंग रूप तव्हां इन्हनि गीतनि में ॿुधी सघो था। अॼोकी इन वीडियो में तव्हांखे असां ॿुधायोसीं तफ़सील हैदर हिंद जे गीतनि जे बाबति परदेसण धीअरी जो। मिलंदासीं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त।